जमील कितने मौजूद है यार? राज़ी शाह खुद ते मौजूद है। ये तो राज़ी शाह जी दरगाह मेन जेका दरगाह की ज़ियारत कई है असां। हाणे असां वञूं पिया मेले जी तरफ़। अच्छा धमाल माना हले भी ये तो हाँ मेले की तरफ़ असां रवाना थियूं पिया। किस्त नंबर मुझे ख्याल में ये थी 5। हाँ पट तो मथे यार ॾाढो गरम हो। किस्त नंबर 5 में असां वञूं पिया मेले की तरफ़। ये मेले की दुकानूं आहिनि, मिठाई वारा आहिनि, तमामु ज़बरदस्त जेके पंहिंजूं दुकानूं सजाए वेठा आहिनि। ऐं हीअ बि ॾिसो दुकाननि वारा आहिनि जेके मेले जी मिठाई दुकानूं लॻाए वेठा आहिनि पंहिंजूं। ऐं असां बि जेको सो हाणे रवाना थिया आहियूं। चकरा हलनि मिठाई दुकानूं लॻियूं पियूं आहिनि, किशमिश वग़ैरह खोला पेवर किशमिश। ऐं हिन वक़्तु ही बिरयानी पकोड़ा समोसा हर शइ पई आहे। बोतलूं साम्हूं हाणे जमील वञे पियो। ऐं ये सभु दुकानदार ॿाहिरि जेके पंहिंजी रोज़ी कनि पिया। ऐं अञा अॻियां जेको असां हाणे मेले जी तरफ़ वञूं पिया। हीउ मेलो लॻियल आहे ऐं कैमरामैन बीठा आहिनि। अगरि फ़ोटो वग़ैरह कढाइणो हुजे त कैमरामैन आहिनि। हल 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 जमील हल। रस्तो कोन्हे न तव्हां दरगाह ते चाढ़े वञो मथे। माण्हू जेके तमामु रश लॻी पई आहे। ईद जो ॿियो ॾींहुं आहे ऐं हिन वक़्तु जेको सो काफ़ी रश आहे। लेडीज़ तमामु घणी आहे हिते हिन दरगाह ते। लेडीज़ तमामु घणी आहे। लावती अच्छा लावती जे मेले में ना हुजे तो वो मेलो ही ना है न समझ। पक्की निशानी है लावती अगर मेले में ना है तो समझ मेलो ही ना है। हाँ उड़ा भी नहीं लावती। हाँ लावती पियो न। किस्त नंबर 5 में लावती ने पहुंची आए। लावती का पियो आने बाद में